अस्सलाम वालेकुम जी तव्हांजी पंहिंजी अज़रा अली। उम्मीद आहे गाइस तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदा। सुबुह जो सलाम आहे तव्हां सभिनी जे लाइ। सॉरी सुबुह न आहे, 4:54 थी चुका आहिनि। सो थोरो सो व्लॉग जी कोशिशि कयां पई तव्हां जे लाइ। ऐं अॼु तव्हांखे ॿुधायां असांजे दादू शहर में मतिलबु अॼु सिजु न आहे निकितो ऐं जनवरी जी 11 डेट आहे, संडे जो ॾींहुं। मां व्लॉग ठाहे रही आहियां तव्हां जे लाइ ऐं तव्हांखे मां मौसम बि ॾेखारियां थी त ॾिसो कीअं मौसम आहे असांजे दादू शहर में। हीअ ॾिसो असांजे दादू शहर में मौसम। इहो वीचारो हिकिड़ो पखी फिरे थो, वाओ केॾो प्यारो आहे। हीअ मौसम आहे असांजे दादू। ऐं जीअं त ॿुधायां तव्हांखे त मुंहिंजे व्लॉग जो मक़सदु इहो आहे त थोरो सो मां पंहिंजे फेस जो लुक ठाहींदमि, उहो मां तव्हांखे ॾेखारींदमि। हालांकि मौसम असांजे दादू शहर में इहो ई हुयो जेको तव्हां ॾिठो। सो गाइस तव्हांखे ॿुधायां त मां हाणे पंहिंजो मेकअप सो स्टार्ट कंदमि। सो यार ॾाढो सी बि आहे, सुबुह मुंहिंजा थधा थी विया आहिनि। जीअं हमेशह मेकअप खां पहिरियां सां ई हणंदमि मां। ऐं जीअं तव्हांखे ॿुधायां मां स्किन खे मेकअप स्टिक ही वारो यूज़ कंदी आहियां। मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे, परफेक्ट लॻंदो आहे। या मूंखे शाबस ॾियो त मां एॾे सीअ में मेकअप कयां थी, कीअं छा मां इहो मुकमल करे सघंदमि। जेसि तक तव्हां जल्दी जल्दी सिंगर अज़रा अली ऑफिशियल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा, जेसि तक सो स्किन खे न हल्को हल्को मूंखे त मेकअप करिणो आहे, ही वारो स्टिक मेकअप। सो जी हाँ, जीअं त मुंहिंजो जेको स्किन बेस हुयो वो वारो हुयो स्टिक मेकअप, ठीकु आहे। सो हाणे जेको फेस पाउडर आहे वो वारो आहे इमली फेस पाउडर, ठीकु आहे। सो अभी ये यूज़ कंदमि मां। अच्छा सियारे जो मौसम आहे त मतिलबु खंघि शंघि त हूंदी आहे हर कंहिंजे घर में। सो असांजे घर में बि हुई, हालांकि मूंखे हुई, पर मतिलबु थोरो सो जो तव्हांजे लाइ सियारे में मेकअप कयां, मूंखे त किथे वञिणो बि न आहे बसि ईअं। सो जी गाइस हाणे मुंहिंजो फेस त क्लियर थी वियो आहे, फेस पाउडर बि। अगरि किथां थोरो ग़लति शलत थियो आहे त तव्हां मूंखे ॿुधाईंदो। सो मुंहिंजो जैसे कि हाणे मां आईब्रो ठाहींदमि। सो सो यार थधि में त ॾाढो मुश्किल आहे। अच्छा मुंहिंजा आईब्रो माशाल्लाह बि ॾाढा प्यारा आहिनि। सो जीअं त ही मुंहिंजा आईब्रो तव्हां ॾिसी सघो था केॾा प्यारा था लॻनि, ठही विया आहिनि। जी हा, जीअं त मां तव्हांखे ॿुधायां ही मुंहिंजी आहे ब्रश किट ऐं हुन खां ब्लू शेड। जी हा, मां तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजो ब्लश शेड बि आहे ऐं ही वारो ॾिसो ब्लश शेड बि आहे ऐं लिपस्टिक बि आहे। सो मूंखे लिपस्टिक यूज़ करणु ॾाढी सुठी लॻंदी आहे। सो ही वारो ठंडक बड़ी है। तव्हांजे लाइ एॾी महिनत बि कयां, हालांकि मेकअप त पाण खे बि कयां, पर महिनत त तव्हांजे लाइ बि कयां। कर ॻाल्हि सची मूंसां, मूंखे ॾाढी वणंदी आहे हीअ वारी। सो ही वारो मतिलबु ऑइली आहे न, त हिन जे करे न त हूअं पफ वग़ैरह तव्हां यूज़ करे सघो पिया। ही वारी सो ऐं जीअं त कलर मेकअप वारी जेका किट आहे न वो वारी ही वारी आहे। सो थोरी सी मतिलबु यूज़ कयूं था त कीअं लॻंदो। वैसे त मूंखे सिंपल्स थियणो आहे, हिन जे करे
जी सोई मुंहिंजूं अखियूं वीआईपी थी वियूं आहिनि हिन प्यारे से कलर वारी मेकअप किट मां। सो थोरो सो पाण खे मतिलबु शाइनिंग ॾियण वारी, सो उहो त ब्रश सां सही न लॻंदी आहे, त हल्की हल्की असां ही करंदासीं। सो जी मां तव्हांखे ॿुधायां त लाइनर वारो मां ही यूज़ कंदी आहियां, ही वारो जेको ॾाढो प्यारो हूंदो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदा ही वारो असांखे हिन खे पाणी में न यूज़ करिणो, हिन खे जेको पाणी वग़ैरह मतिलबु हणिबो आहे न, हिन खे उहो न हणिणो, ही वारो हिन में लाइ। ऐं जीअं त बसि मुंहिंजो मेकअप मां रहियो आहे जेको आहे सो मस्कारो ऐं लिपस्टिक। जी ऐं लीको वारो लाइनर, लाइनर न आहे, इहो त मस्कारो आहे ऐं मां मस्कारो ई यूज़ कंदी आहियां। ठंडी सर्दियुनि में मेकअप करण जो मज़ो ई पंहिंजो आहे। सो बि फज़ूल घर में मेकअप तव्हांजे लाइ कयो आहे। जी आइज़ हुते तव्हां हूंदा ई हुई, हिन जे करे मुंहिंजो प्यारो लुक ही वारो आहे। सो तव्हां ॾिसी सघो था मुंहिंजो लुक, मुंहिंजी आइज़